अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां के भलीकार कंदासीं। मां अवां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन जेका मकानी चूंडुनि जे हवाले सां तरतीब ॾिनी वई आहे, जंहिंमें अॼु ॿियो ॾींहुं आहे इन स्पेशल ट्रांसमिशन जो। कल्ह असां कोशिशि कईसीं त लाड़काणे डिस्ट्रिक्ट खे कवर कयो वञे ऐं कोशिशि कईसीं त लाड़काणे डिस्ट्रिक्ट जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि ते ॻाल्हि कई वञे। हिन वक़्तु चूंडुनि जी सूरत हाल जे हवाले सां उते कहिड़ी पोज़ीशन आहे ऐं अॼु असां कोशिशि कयूं था त सिंध जो टियों नंबर वॾो शहर ऐं जेको वॾो ज़िलो बि आहे सखर जी असां कोशिशि कंदासीं त उन जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, उते जेके हुक्मरान रहिया आहिनि उन्हनि सखर ज़िले खे छा ॾिनो आहे ऐं हिन वक़्तु जॾहिं मकानी चूंडूं 2022 ते जेके थियनि पियूं 26 जून 2022 ते थींदियूं, उनमें हू आवाम सां कहिड़ा वाइदा करे रहिया आहिनि ऐं उन्हनि वाइदनि जी हक़ीक़त छा हूंदी। हिन वक़्तु सॼी सूरत हाल जेका आहे सखर में छा आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो अक्सर जायुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां असांखे थींदे नज़र पियो अचे, छो त हिकु हिकु सीट जे लाइ 4-4, 5-5 उम्मीदवार असांखे नज़र पिया अचनि। ॿिए पासे इहो बि ॾिसणो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में कहिड़ो इतिहाद आहे, कहिड़ी पार्टी आहे जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थी। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि सैयद ज़ीरक शाह, जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि ऐं ही सखर में मेयर जा उम्मीदवार पिणु आहिनि। सखर मां ई नज़ाकत जतोई ही सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर असां सां गॾु मौजूदु हूंदो, जॾहिं त स्टूडियो में मूंसां गॾु कमाल लाशारी मौजूदु आहिनि जेके तजिया निगार आहिनि। अवां टिनी जी वॾी महिरबानी। मां प्रोग्राम जी शुरूआति नज़ाकत जतोई खां कंदुमि। नज़ाकत, आगाह कजो त सखर ज़िले जा जेके बुनियादी मसइला उहे केतिरे हद ताईं हल थी सघिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेका मुहिम पई हले मकानी चूंडुनि जे हवाले सां, जेका 26 जून 2022 ते मकानी चूंड थियणी आहे सखर में, उन में मकानी चूंडुनि में हिसो वठंदड़ उम्मीदवार आवाम सां कहिड़ा वाइदा करे रहिया आहिनि, उन्हनि वाइदनि जी हक़ीक़त छा आहे, सॼो सिनेरियो सखर में मकानी चूंडुनि जे हवाले सां छा आहे, इन हवाले सां असांखे आगाह कजो। जी इशफाक, हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसूं था मकानी चूंडुनि जे हवाले सां त तयारियूं जेके आहिनि ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि ऐं सखर में जेकॾहिं ॾिसूं था त अवामी नुमाइंदनि अॻु में सखर खे छा डिलीवर कयो आहे, त उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीपल्स पार्टी मुसलसल जेको आहे इक़्तिदार में रही आहे सखर में, पर सखर जूं हालतूं एॾियूं दुरुस्त असांखे नज़र नथियूं अचनि। सखर शहर खंडर बणिजी चुको आहे, सिंध जो टियों नंबर वॾो शहर ऐं कारोबारी शहर जेको आहे उन जूं हालतूं जेके आहिनि उहे ओतिरियूं बहितर न आहिनि जेतिरियूं उमेदूं कयूं पिया वयूं पीपल्स पार्टीअ सां। ऐं इशफाक, मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर जेकॾहिं ॾिसूं था त पाणीअ जे विच में आबाद शहर आहे, पर उन जे बावजूद बि सखर जो जेको पाणी पीअण जो ख़ासि कर पाणी आहे उन जो मसइलो अॼु ॾींहं ताईं हल नाहे थी सघियो ऐं माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्तु परेशानी वारी सूरताल में आहिनि। ऐं जेकॾहिं ॾिसूं था इलेक्शन जे हवाले सां त इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी, PTI, जमात इस्लामी या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जे उमेदवारनि पारां फार्म जेके आहिनि जमो कराया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं असां ॾिसूं त पाकिस्तान जेके सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा जेके 3 टाउन आहिनि उन्हनि में 32 यूनियन कमेटियूं आहिनि जेके माना जिन ते जेके उमेदवार आहिनि उहे फार्म भराए रहिया आहिनि। त ओवरऑल जेकॾहिं सिनेरियो ॾिसूं था इलेक्शन जो, त हिन वक़्तु जेको आहे तमामु वॾी तादाद में हिकु आज़ाद उम्मीदवारनि पारां जेके आहिनि फार्म जमो कराया विया आहिनि ऐं अहिड़ी तरह जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि उन्हनि पारां बि जेके आहिनि ऐं नामज़दगी फार्म जमो कराया विया आहिनि, जिन जी छंड छाण वारो मरहलो कंप्लीट थी चुको आहे। त ओवरऑल जेकॾहिं इशफाक ॾिसूं था त सखर जी जेका सियासी सूरताल आहे उहा इंतिहाई तेज़ आहे ऐं हिन वक़्तु जेके सियासी नुमाइंदा आहिनि उहे माण्हुनि वटि जेके दुआऊं घुरण ऐं माण्हुनि वटि ताज़ियतूं करण में जेके आहिनि मसरूफ़ आहिनि ऐं माण्हुनि सां नवां वाइदा करण में मसरूफ़ आहिनि। त हिन वक़्तु जेकॾहिं सियासी सूरताल आहे त पीपल्स पार्टी जेका आहे हिते रूल कंदी रही आहे या पीपल्स पार्टी सखर में मेयर बि जेको अॻियों हुयो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखे पियो ऐं उन खां पोइ हीउ जेको हेॾो वॾो अरसो 5 साल ऐं उन खां पोइ जेके एडमिनिस्ट्रेटर आहिनि उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां ई लॻभॻि तालुक़ु रखनि था। त पोइ बि हिन शहर जा जेके मसइला आहिनि, जेके रोड रस्ता आहिनि, उन्हनि जी सूरत हाल असांखे तमामु ख़राबु नज़र अची रही आहे। ऐं हाणे वरी जेकॾहिं नई इलेक्शन जी ॾिसूं त नवां वाइदा, नयूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हली रहियूं आहिनि। ऐं जेकॾहिं अॼु जी अपडेट ॾियां तव्हांखे इलेक्शन जे हवाले सां इशफाक, त अॼु जेको आहे
सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 38 खां वधीक जेके पटिशन हुयूं उहे उन्हनि जी ॿुधणी थी आहे सिंध हाई कोर्ट सखर बेंच में। ऐं सूरत हाल इंतिहाई जेका आहे दिलचस्प रही। ऐं सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जॾहिं जेके इलेक्शन कमिश्नर आहे सखर रीजन जो उन खां जॾहिं अदालत पुछो त अव्हां जेके तकबंदियूं कयूं आहिनि उन्हनि जी सूरत हाल छा आहे ऐं ही जेके माण्हू पटिशन दाख़िल करण आया आहिनि त उन्हनि जे जेके एतिराज़ आहिनि उहे कीअं ख़तमु कया आहिनि तव्हां। त जेको इलेक्शन कमिश्नर हुयो सखर रीजन जो उन चयो त असां वटि तमामु घणियूं मसरूफ़ियतूं हुयूं जंहिंजे करे असां उहे जेके पटिशन्स आहिनि उहे ईअं ई निपटाए छॾियूं हुयूं। उन खां पोइ जेका अदालत आहे उनजे सख़्तु कावड़ जे रिमार्क्स ॾिना आहिनि ऐं इहो पिणु चयो आहे त जेकॾहिं तव्हां 2 ॾींहंनि जे अंदरि अदालत खे मुतमैन न कयो त सूरत हाल जेका आहे उहा तव्हांजे फेवर में न हूंदी। ऐं छो त अदालत खे जेको जवाबु दाख़िल करायो आहे इलेक्शन कमीशन उन जो जेको उनखे पिणु जेको आहे अदालत पारां जेको आहे तसली बख़्श करार नाहे ॾिनो वियो। त उनजे करे सूरत हाल जेका आहे उहा अदालतुनि में केस बि हली रहिया आहिनि छो त उन में तकबंदियुनि जी वॾी जेका हेर फेर थी आहे उन में उन्हनि जो मौक़िफ़ आहे पटिशनरनि जो त कुझु जेके माण्हू आहिनि उन्हनि पारां जेके मख़सूस यूसियूं आहिनि उन्हनि में छंड छाण खां अलावा सॼी जेका पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ जेके आहिनि शामिल कया विया आहिनि। ठीक है, नज़ाकत असां सां गॾु मौजूद रहिजो। सैयद ज़ीरक शाह साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। साईं, प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ वॾी महिरबानी। अवां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको अहम अॻवान आहे सैयद ख़ुर्शीद शाह जा फर्ज़ंद बि आहियो ऐं जेके सखर में मेयर जो उम्मीदवार तौर बि अवां जो नालो साम्हूं अचे पियो। मुंहिंजो बुनियादी सवाल अवां जे साम्हूं इहो हूंदो त अवां जी नज़र में सखर जा 3 बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि जंहिंजे करे अवां मेयर थी उन्हनि 3 मसइलनि खे हल कंदो। सी अवां जी आवाज़ में कुछ मसलो तो थे, अवां के ॿीहर कनेक्ट कयूं था। कमाल लाशारी असां सां गॾु मौजूद आहे स्टूडियो में। कमाल, सखर के अवां भी बखूबी वाक़िफ़ आहियो सखर खां ऐं सखर जी सियासत खां बि। हिकु पासे असांखे शेख फैमिली नज़र थी अचे, ॿिए पासे जेके आहिनि शाह फैमिली नज़र थी अचे। सभु कुझु चाहे थो त सखर जी जेका मेयरशिप आहे उहा उन्हनि जी फैमिली में वञे। सखर खे हिन वक़्तु ताईं शेखनि या शाहनि डिलीवर छा कयो आहे जो हिन दफ़े वरी जंग पई हले त मेयरशिप शेखनि खे मिले या शाहनि खे मिले या धारेजन खे मिले। त सखर जी हक़ीक़त छा आहे ऐं कीअं डिलीवर कयो आहे ऐं छा डिलीवर कयो आहे सखर खे हिन वक़्तु ताईं? अच्छा, इशफाक़ डिलीवर ते वञो त पूरी सिंध में डिलीवर कुझु न थियो आहे। ज़ाहिर सॼी सिंध में न थियो आहे त सखर में बि न थियो आहे। ऐं सखर 3 नंबर वॾो शहर, कारोबारी शहर। सखर में हाणे अवां ॾिसो त ख़ुर्शीद शाह साहब उतां मिनिस्टर, नासिर शाह साहब बल्दियात जी सॼी जेका वाग आहे शाह साहब वटि आहे। पाण चऊं पिया त जेकॾहिं मिनिस्टर ॿियो कुझु न करे पंहिंजे इलाइक़े खे हिकिड़ो मिसाली बणाए, जेकॾहिं ईअं थिए हा त बि मां सम्झां थो त हिन वक़्तु का वॾो मसइलो त हाणे मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी खे इलेक्शन खटण जे हवाले सां सखर में को हेॾो टफ टाइम कोन्हे को। परफॉर्मेंस जेको आहे उहो ख़ुदि वॾो क्वेश्चन मार्क आहे। परफॉर्मेंस कुझु बि कोन्हे को, वाइदा ज़रूरु आहिनि त अॻिते असां जेको आहे सो हीउ कंदासीं। हा, नज़ाकत जेका ॻाल्हि कई त जेको इलेक्शन कमीशन जेका जवाबु दाख़िल करायो आहे उन ते मां तव्हांखे ॿुधायां त कुझु यूनियन काउंसिल सां जेके ही तकबंदियूं थियूं आहिनि उन में तकबंदियुनि में हुकूमत जे हूंदे इहो हिकिड़ो फ़ाइदो थींदो आहे त हुकूमत पंहिंजी मर्ज़ी जूं जेके तकबंदियूं आहिनि किथे उनखे को टफ टाइम नज़र अचे थो त उन तक खे उहे अहिड़ो टोड़े मरोड़े छॾींदा आहिनि जो अॻियां ॻोल्हींदा आहिनि त असांजो वोट आहे किथे। ईअं 3-4 जेके हिन तव्हांखे मां ॿुधायां त जेके सखर में यूनियन कमेटियूं आहिनि उते जेके अहिड़े क़िस्म जा मसइला थिया आहिनि जिथे जिथे हिनखे नज़र अचे पियो त को MQM जो वोट आहे, जिथे नज़र अचे पियो त PTI जो वोट आहे, या उहो थोरो टफ टाइम अची सघे थो त उन जा मुख़्तलिफ़ वार्ड जेके आहिनि उहे भर पासे वारा जेके वधीक जिते पीपल्स पार्टी जी अक्सरियत हुई उहो उते बचल शाह जो जेकॾहिं मिसाल वठिजे, नओं पिंड जो मिसाल वठिजे, ईअं ई कुझु ॿिया जेके मिसाल आहिनि उते इहे 3-4 जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जिते ख़ुदि पीपल्स पार्टी उहे जेके वार्ड आहिनि उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एडजस्ट करे हाणे उते ई इहे एतिराज़ जेके दाख़िल थिया उहे अहिड़ा थिया आहिनि। 1 नंबर ॿियो 2-4 अहिड़े क़िस्म जा वार्ड आहिनि या जेके टाउन कमेटियूं आहिनि जिथे मुख़ालिफ़ उम्मीदवार जो जेको फॉर्म आहे उहो रद्द थी वियो आहे ऐं हू ज़ाहिर जेकॾहिं इलेक्शन अॻिते प्रोसेस थिए थो त अनअपोज़ जेके आहिनि उहे थी वेंदा। उते तव्हांखे ॿुधायूं त यूनियन कमेटी नंबर 1 आहे जिते पिणु मेयर जा मुतविक़ जेके उम्मीदवार आहिनि साईं ज़ीरक शाह साहब सां गॾु जेके अरसलान शेख साहब
उहो यूनियन कमेटी हिक में आहिनि जिते MQM जो दीवान चंद चावला जो जेको आहे सो फॉर्म रद्द थियो आहे। जॾहिं उहो फॉर्म रद्द थियो आहे त ज़ाहिर हाणे मुमकिन आहे त उहो अॻिते कोर्ट में वेंदो, उहो छा थो थिए, पर फ़िलहाल जेके आहिनि उते इन प्रोसेस सां अॻिते हले थो त हू त अनअपोज़ जेके आहिनि थी विया आहिनि। त अहिड़े क़िस्म जा 2-4 अव्हांखे ॿिया बि हिते ई जेके मिसाल मिलंदा जेके अनअपोज़ जेके आहिनि उते थी चुका आहिनि। मां शायदि ॿुधायां अव्हांखे सालेपट में बि ईअं आहे, मुखालिफ़ उम्मीदवार जो फॉर्म रद्द आहे उते जेको आहे सो पीपल्स पार्टी जो जेको आहे। अच्छा, नएं पिंड में मुर्सा गांगरू आहे पीपल्स पार्टी जो, उनजे मुखालिफ़ उम्मीदवार जो फॉर्म रद्द थी चुको आहे, उते बि जेको आहे सो अनअपोज़ थी चुको आहे। त उनजे करे जी साईं ज़ीरक शाह असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं, मुंहिंजो सुवाल बुनियादी अव्हां वटि साॻियो ई सुवाल आहे त अव्हां मेयर जा उम्मीदवार बि सखर में साम्हूं अचो पिया। बुनियादी सुवाल उहो आहे त सखर जा 3 या 4 बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि जेके अव्हां मेयर थी हल कंदो ऐं उहे मसइला हिन वक़्त ताईं हल छो न थी सघिया आहिनि? साईं, अव्हांजे कनेक्शन में थोरो टेक्निकल जेको आहे प्रॉब्लम आहे, हिन जे करे अव्हांखे ॿीहर कनेक्ट करण जी कोशिशि कंदासीं। ही कमाल पाण ॻाल्हि पे कईसीं परफॉर्मेंस जे हवाले सां या मुख़्तलिफ़ जेके आहिनि बहाना जेके आहिनि हुकूमत वटि हूंदा आहिनि मुखालिफ़नि खे हाराइण जे लाइ, जीअं तकबंदियूं थी वियूं, फॉर्म रद्द कराइण। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो त सिंध में उहो ई केरु मुखालिफ़ कोन्हे, को मदे मुक़ाबिल कोन्हे, त पोइ अहिड़ियूं हरकतूं जा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे करणु घुरिजनि। जॾहिं हू दावा कनि था त असां जमहूरी आहियूं, असांजो वोट बैंक आहे, त पोइ इहो सभु कुझु छो था कनि? क्लीन स्वीप जेको आहे न, त असां सखर क्लीन करे छॾियोसीं। मुखालिफ़नि खे को हिकु यूनियन कमेटी बि न मिली, मुखालिफ़नि खे को टाउन न मिलियो, मुखालिफ़नि खे को वार्ड न मिलियो। इहो हिकिड़ी स्ट्रेटेजी आहे, कोई बि जेको माण्हू असांखे मुखालिफ़ जेको आहे सो उहो न अची वियो। साईं ज़ीरक शाह साहब, अव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो हाणे? सर, अव्हांजे आवाज़ में कुझु मसइलो पियो आयो। मुंहिंजो सवाल अव्हां खां वरी बि उहो आहे त कुझु टेक्निकल बुनियादनि ते बि अव्हां मुखालिफ़नि खे हाराइण जी कोशिशि पिया कयो। अव्हांजी दावा आहे त अव्हां जमहूरी आहियो, त मुखालिफ़नि खे मैदान में अचणु ॾियो, पोइ ख़बर पइजी वेंदी त कंहिंजो वोट केतिरो आहे। साईं, तव्हांजी आवाज़ कटिजी वई, तव्हांजी आवाज़ कोन पई मूंखे, तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? जी 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 जी, मां ॿुधां पियो। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे, ॿुधो 2 मिंट मां पंहिंजो मौक़ो ॾेई वठां। पहिरीं ॻाल्हि त मां मेयर जो कैंडिडेट कोन आहियां, मेयर जो कैंडिडेट पार्टी चूंडदी। मां पंहिंजो विजन टाउन जी तरफ़ रखियो आहे। सखर में 3 टाउन ठाहिया अथनि, निसार सिद्दीकी टाउन, GA शाह टाउन ऐं मक्की शाह टाउन। मां उम्मीदवार सखर मां टाउन 3 निसार अहमद सिद्दीकी टाउन तां उम्मीदवार आहियां। नंबर 2, इलेक्शन जी तव्हां ॻाल्हि था कयो की असांजी छा तयारियूं आहिनि, पर तयारियुनि जी ॻाल्हि इहा आहे की तयारियूं जॾहिं कयूं जॾहिं असां 5 साल गायब हुजूं। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर्स, लीडर्स 5 ई साल अवाम जे विच में हूंदा आहियूं, अवाम सां गॾु हूंदा आहियूं, त असांखे हिननि जी तयारी जी ज़रूरत न आहे। ऐं साईं जन जी ॻाल्हि आहे कि सखर शहर में डेवलपमेंट स्कीम्स छा ॾिनियूं आहिनि, छा थियो आहे, त असां सखर में हिन महिल ताईं तव्हांजूं एजुकेशन में ॾिसो, तव्हांजी एजुकेशन में तव्हांजी IBA यूनिवर्सिटी थी वई, अरोड़ यूनिवर्सिटी थी वई, अलामा इक़बाल यूनिवर्सिटी थी वई, ऐं ॿियूं ॿिया सही, ये जेके यूनिवर्सिटियूं आहिनि IBA या अलामा इक़बाल, इहे बल्दियाती इदारनि जे अंडर त न आहिनि ईंदियूं। मुंहिंजो सवाल इहो आहे त बल्दियाती इदारनि छा परफॉर्म कयो आहे 2015 खां वठी 2022 ताईं? सदन पंजाब खां, बलूचिस्तान खां ऐं ॿिया जेके कनेक्टिंग सिटीज़ आहिनि सखर सां, ओॾां माण्हू सखर अचनि था इलाज कराइण। NICVD दिलि जो इलाज, जिते हाणे माशाल्लाह सां फॉलेज जो इलाज बि शुरू कयो आहे हिननि। SIUT ऐं बर्न सेंटर, किडनी पंहिंजो चिल्ड्रन हॉस्पिटल, इहे शयूं तव्हां सखर में आहिनि। इहे तव्हां मूंखे सिंध तव्हां ॿियनि मूंखे किथे पंजाब में ॿुधायो, तव्हां ॿियनि मूंखे किथे ॿुधायो। सवाल त असांजो थो ठहे त जेके 2.5-3 साल जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन ॻाल्हियूं कयूं माण्हुनि सां। हेलो जी जी, ॻाल्हायो सर, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? मुंहिंजो सवाल साईं इहो आहे कि पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन जॾहिं 11,000 माण्हुनि खे नौकरी था कढियो, जंहिंमां सुई गैस जा इदारा थी विया, सर आवाज़ अचे पियो मुंहिंजो? अवां ॻाल्हाईंदा वञो।
साईं ज़ीरक शाह सां लॻे थो असांजो राब्तो वरी जेको आहे मुनक़त थी वियो आहे। मां नज़ाकत ते वेंदुमि। नज़ाकत ही तकबंदियुनि जी कुझु ॻाल्हि अचे पई त पाकिस्तान पीपल्स पार्टी या हुकूमत जेका हूंदी आहे उहे तकबंदियूं अहिड़ियूं रखंदी आहे त जीअं मुखालफ़नि खे हाराए सघिजे, ऐं ॿिए पासे फॉर्म रद्द कराइण जूं ॻाल्हियूं बि अचनि पियूं त उन में बि हुकूमत जी कुझु इन्वॉल्वमेंट आहे। इन हवाले सां अव्हां वटि छा अपडेट आहिनि, ऐं कंहिं मुखालिफ़ पारां अव्हां सां को राब्तो कयो हुजे इन हवाले सां त उहा छा अपडेट आहे अव्हां वटि? क्या ॻाल्हि करियूं था फॉर्म रद्द करण वारी, त सखर प्रेस क्लब जे अॻियां माण्हू एहतजाज कंदे नज़र अची रहिया आहिनि त उन्हनि जा जेके माण्हू आहिनि, कैंडिडेट्स आहिनि या उन जा सपोर्टिंग कैंडिडेट्स आहिनि, उहे लापता आहिनि। उन्हनि में सदाम महर जा जेके वारिस आहिनि गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां हू एहतजाज करे रहिया आहिनि त असांजो नौजवान गुम आहे। ऐं उहो जेको आसिफ महर आहे, उहो कैंडिडेट्स आहे वाइस चेयरमैन जो या जेको खोसो आहे, उहे एहतजाज करे रहिया आहिनि सखर प्रेस क्लब ॿाहिरां त असांजो माण्हू गुम आहे ऐं उनजी का पर घोर लधी वञे, छो त हू जेके आहिनि उहे सखर जे अॻूणे मेयर अरसलान इस्लाम शेख जे ख़िलाफ़ इलेक्शन विड़ी रहिया हुआ आज़ाद उम्मीदवार तौरु। त उन्हनि जी जेका सूरत हाली आहे त माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि, उन्हनि जा माण्हू लापता आहिनि। त इहा जेका आहे मां नथो सम्झां त जेकॾहिं इहा सियासत आहे त सियासत में हर माण्हूअ खे हिसे वठण जी या इजाज़त हुजे, हर माण्हू पंहिंजे जेको वोट बैंक आहे उहो ज़ाहिर करे सघे थो। हाणे जेके ग़रीब, मां तव्हांखे ॿुधायां त हाणे जेकॾहिं 9,000 खां वधीक जेके सखर ज़िले में फार्म जमा कया विया आहिनि, उन्हनि माण्हुनि खे थ्रेड्स ॾिना पिया वञनि। काफ़ी माण्हू सखर में असांखे एहतजाज कंदे नज़र पिया अचनि त जेके हुकूमती धुर जा माण्हू आहिनि उहे पुलिस ऐं जेके उन्हनि जे मदद सां असांजा माण्हू गाइब कराए रहिया आहिनि। त जेका सूरत हाल आहे, ऐं जेकॾहिं वार्डनि जी ॻाल्हि कयूं था या जेके हदबंदियुनि या तकबंदियुनि जी ॻाल्हि करियूं था त उन्हनि में बि सखर जा जेके सखर ज़िले जा 38 खां वधीक पटिशनियूं जेके आहिनि उहे सखर डिवीज़न जूं हाई कोर्ट सखर में हलंदड़ आहिनि। ऐं उन हवाले सां जेकॾहिं ॾिसूं था त जेके पीटीआई अॻुवान आहे मुबीन जतोई ऐं उन्हनि पारां इहे एहतजाज कया विया त जेके आरोज़ आहिनि उहे जेके आहिनि उहे हुकूमती धुर जा माण्हू आहिनि ऐं उहे जेके आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था या हुकूमती धुरनि सां तालुक़ रखनि था ऐं उहे इहे एहतजाज कंदा रहनि था त उहे माण्हू जेके आहिनि हथु वठी मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके फार्म आहिनि उहे रद्द करे रहिया आहिनि, जंहिंजे करे माण्हू जेके मुखालिफ़ आहिनि उहे रहंदा ई न त उहे इलेक्शन कीअं विढ़ंदा। ऐं इशफाक़ इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके हाई कोर्ट में अॼु असां हुयासीं त उते जेको पटिशन जी ॿुधणी थी आहे त हाई कोर्ट जेके आहिनि इहे रिमार्क्स पास कया आहिनि त जेकॾहिं इलेक्शन कमिश्नर जेको सखर आहे उहो जेकॾहिं पंहिंजो या जेकॾहिं इलेक्शन कमीशन दुरुस्त कमु करे हा त शायदि माण्हू कोर्टुनि में न अचनि हा। ऐं उन्हनि जे नाअहलीअ जे करे हाई कोर्ट सखर जा इहे जेके आहिनि रिमार्क्स आहिनि त हिननि जे नाअहलीअ जे करे माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हाणे जेकॾहिं ॾिसो त वकील आहे निसार बंबरो, हुन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, हुनजो इहो चवणु हो त जेके तकबंदियूं आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां डिज़ाइन कयूं वियूं आहिनि जीअं हुकूमती धुर जे माण्हुनि खे फ़ाइदो थिए ऐं उन सां जेके हुकूमती धुर जा माण्हू आहिनि उहे अनअपोज़ थियनि। या अहिड़े क़िस्म जा बि असांखे माना जेके आहिनि यूसी जा जेके वार्ड आहिनि उहे नज़र अचनि था त हिकिड़े वार्ड जा माण्हू 2 वार्ड छॾे 3 वार्ड में जेको आहे वोट कास्ट करण वेंदा। ठीक है, नज़ाकत असां सां गॾु मौजूद रहिजो। कमाल, अवां सखर के चंगी तरह वाक़िफ़ भी आयो। नज़ाकत मां अवां ॾे अचां थो। कमाल, अवां सखर खां चंगी तरह वाक़िफ़ भी हूंदो त सखर जा हिन वक़्तु 2022 में बुनियादी मसला कहिड़ा आहिनि जेके बल्दियाती नुमाइंदनि खे उन्हनि ते फोकस करणु घुरिजे या जेके आवाम सां उहे वाइदा कनि पिया? ॾिसो, उहा साॻी ॻाल्हि थींदी। सिंध जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे साॻा ई सखर जा आहिनि। सॼी सिंध में हुअं पीपल्स पार्टी काफ़ी अरसे खां ई टी हुकूमत आयो आहे, ईअं ई वरी सखर में बि इहे समूरा वसीला जेके हुननि जे हथ में हुआ। जीअं नासिर शाह साहिब जो ज़िक्र कयो त बल्दियात जो मिनिस्टर रोहिड़ी ऐं सखर जेको आहे, हाणे उहो हिकिड़ो मिसाल ई हुजणु खपे सखर खे बि। ऐं शाह साहिब हाणे त वरी आबी वसीलनि जा वज़ीर आहिनि वफ़ाक़ में, त उनजे करे सखर हिकिड़ो मिसाल हुजणु खपे। हा, यकीननि शाह साहिब जेका ॻाल्हि कई ज़ीरक शाह साहिब, त तइलीमी यूनिवर्सिटियूं सिहत जे हवाले सां ज़रूरु कमु थियो आहे। सो इहो को पार्टियुनि जो थोरो कोन वॾो बल्दियात में नथो अचे, पर सिहत जे हवाले सां जेकॾहिं चऊं त कुझु 4 शयूं जेके आहिनि। पर हाणे अवां अचो त नकासी, हाणे अवां अचो त पीअण जो पाणी, हाणे अवां अचो त रोड रस्ता, इन्हनि शयुनि ते अचो त उहो ईअं ई आहिनि जीअं कंहिं हिकिड़े ॻोठ जूं हुजनि, जीअं कंहिं हिकिड़े नंढड़े टाउन जूं हुजनि, जीअं की उहो साॻी सूरत हाल आहे। अव्हांखे का आइडियल जेका सूरत हाल
तव्हांखे सखर में न मिलंदी, घंटाघर में किथे पेवर ब्लॉक लॻा हूंदा त उनजे मथां वरी गटर उथियल हूंदा, ॿी जॻह ते किथे रोड चङो ठहियो हूंदो त चोथे ॾींहं ते उतां लाइनूं जेके आहिनि से प्रॉपर का बि जेको कमु आहे जेको Planning सां न प्लानिंग थियो सां आहे। जेको थियणु खपे उहो न थींदो। हा, बजट तव्हां ॿुधंदो अंग कर ॾिसंदो त केतिरा किरोड़ ऐं अरब ख़र्च थिया आहिनि, उते ज़रूरु मथो चकराइजी वेंदो। पर अगर असांखे लाड़काणे जी 980 जेका करोड़ रुपया 5 सालनि जी बजट थी सघे थी त सोचो सखर जी बजट केतिरी उहो ई बिल्कुलु उहो ई तव्हां रोड़ी खे ॾिसो, सखर खे ॾिसो, तव्हांजो अचणु वञणु तव्हांजो जेकॾहिं थींदो तव्हांखे पार्किंग जा जेके हज़ार मसइला थींदा, माण्हू को उतां मार्केट में सही नमूने सां वञी कोन सघंदो, ऐं गटर जो पाणी तव्हांखे जॻह जॻह ते उथियल जेको आहे नज़र गुज़िरियल ॾींहुं केतिरा ई पुराणे सखर जा ख़ुदि जेके आहिनि, बारिश थिए थी त हद खां वधीक केतिरियूं जॻहियूं आहिनि जितां पाणी जेको आहे सो निकाल नथो थी सघे। पीअण जे पाणी जो मसइलो, इहे समूरा मसइला उहे जो उहे आहिनि जीअं हुया आहिनि। हाणे अॻिते वाइदनि खां पोइ छा थींदो उहो वरी शाह साहब ॿुधाए सघे त सिंध जो अवाम हिन खे हींअर कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते वोट कंहिंखे थी ॾिए, ॾिए? कंहिंखे ॾिए। त वोट जेकॾहिं छा ते पीपल्स ॾिए? पार्टी खे ॾे घर वेहे जेतिरा ई वोट मिलनि था उहो उम्मीदवार खटे थो वञे, जेके नथा ॾियनि त कहिड़े कंहिंखे ॾियनि। पीपल्स पार्टी खां सवाइ जीडी खे गुज़िरियल कुझु वोट मिलिया, कुझु टाउन या कुझु वार्ड जेके आहिनि उहे उन्हनि खे मिलिया। हाणे ज़ारा उन्हनि खे सिंध हुकूमत में, सिंध में उन्हनि जी हुकूमत कोन्हे का, हाणे ते कंहिंजी हले कोन थी, रेवेन्यू में कंहिंजी हले कोन थी, उहो वोटर जेको जंहिं फंक्शनल लीग खेनि आहे, पीटीआई खेनि आहे या कंहिं ॿी पार्टी खेनि आहे, हाणे उहो कंहिंखे वोट ॾींदो? उहो वोट ॾेई करे बेवस हुयो, उहो वोट ॾेई करे उन्हनि थाणनि जा चकर ॾिना, उन वोट ॾेई करे रेवेन्यू में मसइला, उहो हाणे कंहिंखे वोट ॾींदो? उनजे करे ऑप्शन न हुजण जे करे हिकिड़ो इहो पीपल्स पार्टी खे फ़ाइदो जेको आहे उहो बकौल नज़ाकत जतोईजे त आसिफ महर अगरि अरसलान इस्लाम शेख जे जेको आहे मुबैना तौर ते चवे थो त उहो माण्हू गुम थी थो वञे जेको उम्मीदवार थो बीहे, त पोइ माना अहिड़ी सूरत हाल में आम वोटर वीचारो छा थो करे सघे? काफ़ी ॻाल्हियूं खोड़ आहिनि। जॻहनि ते अहिड़े क़िस्म जूं जेके जीअं टाउन मुख़्तलिफ़ वार्ड जेके आहिनि ॿिए पासे थिया आहिनि, जेके तकबंदियूं थियूं आहिनि, इहे खोड़ क़िस्म जा जेके आहिनि मामला उहे आहिनि। उनजे करे पीपल्स पार्टी खे मुक़ाबले जो मसइलो कोन्हे, परफॉर्मेंस ते सवाल आहे। अच्छा, यानी हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मसइलो इहो न आहे त हाणे असांखे खटणो आहे, पर उन्हनि जो हाणे फोकस इन ते आहे त बिना मुक़ाबले खटणो बिना आहे, मुक़ाबले क्लीन स्वीप क्लीन करणो, स्वीप मुखालिफ़नि करणो खे को उम्मीदवार ई न मिलियो। हा, ठीकु आहे। नज़ाकत हिकु ॿियो मसइलो सखर में इहो बि आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां पियो थिए। हिकु ई उम्मीदवार, हिकु ई सीट ते काफ़ी उम्मीदवार नज़र पिया अचनि। जेकॾहिं मेयर जी सीट ते ॾिसिजे त असांखे 4 खां 5 उम्मीदवार नज़र था अचनि। अरसलान शेख आहे, ज़ीरक शाह आहे, अख्तर महर आहे, तक़ी खान दारे जो आहे, कुमैल हैदर आहे ऐं जावेद हुसैन शाह आहे। त इहे सभु नाला जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि। त इन्हनि मसइलनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी कीअं पई हैंडल करे? अवां वटि इन हवाले सां छा अपडेट आहिनि? जी इशफाक, इन हवाले सां ये जेके नाला अवां खणी चुका आहियो त इहो बिल्कुलु वाक़ियो आहे, इहो मामिलो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे इहा ई कोशिशि करे रही आहे त जंहिंजो जेको वधीक असर रसूख आहे मथे चेयरमैन ताईं या जेके मथे आहे, उहो ई पंहिंजा जेके माण्हू आहिनि उहे खणाए सघे थो। छो त हींअर जेको आहे ॾिसो, शेख हुया त उन्हनि गुज़िरियल 5 सालनि खां जेको आहे 5 साल जेके आहिनि उहे मेयर रहिया, अरसलान इस्लाम शेख मेयर रहियो, पर सखर जूं शिकायतूं साॻियूं जो साॻियूं रहियूं। ऐं लाज़मी उहो जेको अरसलान इस्लाम शेख खे उनजो एडवांटेज आहे त हुन डिलीवर न कयो माण्हुनि खे। हालांकि हिन हाणे बि अरसलान इस्लाम शेख जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंसियूं करे पंहिंजी जेका कारकर्दगी हुई उहा ॿुधायईं पे। लेकिन जेकॾहिं असां हक़ीक़ी ग्राउंड रियलिटी ते नज़र विझूं था त सखर शहर में का सूरत हाल सही कोन्हे। सखर शहर जा जेके रोड आहिनि, आए ॾींहं को न को रोड जे करे एक्सीडेंट थी रहिया आहिनि, माण्हू गटरनि में किरी रहिया आहिनि, पर कोई उन्हनि जो को पुछण वारो न आहे। बसि इहा ॻाल्हि आहे, हर को सिर्फ़ु फोटो सेशन कराए थो। तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं अॻु में ग्रीन एंड क्लीन सखर वारी जेका मुहिम हली, उन ते करोड़े रुपया ख़र्च थिया, पर उन जे बावजूदि सखर में सिर्फ़ु हिकिड़ो बेल्ट असांखे नज़र अचे थो। रेलवे वारे बेल्ट ते छबर लॻाई वई, जेका बि उहा हींअर सड़ी रही आहे। ऐं उन खां पोइ जेके करोड़े रुपयनि जा जेके वण लॻाया विया सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उहे सड़ी ख़तम थी चुका आहिनि। ऐं त जेकॾहिं माण्हू ॾिसूं, आम पब्लिक ॾिसूं, त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे जेके थियल कमु आहे उन मां बिल्कुलु बि मुतमइन न आहे। ऐं पीपल्स पार्टीअ खे हाणे मुखालफ़नि खे जेको आहे टेंशन ॾियण जे बजाए जेको आहे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे त जेके आम माण्हू आहे, आम पब्लिक आहे, उनखे डिलीवर कयो वञे। हाणे जीअं ज़ीरक शाह चयो त सिहत जा जेके असां इदारा ॾिना आहिनि, बिल्कुलु सिहत वारे पासे कुझु बहितरी आहे। लेकिन जेकॾहिं असां सिविल हॉस्पिटल सखर ते हिकिड़ी नज़र विझूं था त उनजी हालत बका दुरुस्त न आहे। ऐं आए ॾींहं माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजा प्यारनि जा लाश खणी रहिया आहिनि। त
जेकॾहिं असां ओवरऑल सखर ते हिकु नज़र विझूं था त सखर जी जेका सूरत हाल आहे उहा दुरुस्त कोन्हे ऐं ठीकु आहे, सखर में जेकॾहिं नज़ाकत असां सां पीपल्स गॾु पार्टी मौजूदु रहिजो। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, स्पेशल ट्रांसमिशन खे जारी रखंदासीं। हिते ब्रेक था वठूं, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सिंध टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर भलीकार मकानी चूंडूं 2022 जे हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन जेका है उहा जारी आहे। स्पेशल ट्रांसमिशन जे पहिरें हिस्से में नज़ाकत जो तो ही साईं ज़ीरक शाह ऐं स्टूडियो में मूंसां गॾु कमाल लाशारी मौजूदु हुआ। कमाल लाशारी जी जाइ ते मूंखे मुश्ताक टांवरी साहब जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी मुश्ताक। नज़ाकत जो तो ही सखर सां असां सां गॾु मौजूदु आहिनि, जॾहिं त पीपल्स पार्टी अॻवान सैयद ज़ीरक शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। मां हिन वक़्तु कोशिशि कंदुमि साईं ज़ीरक शाह जो मौक़िफ़ वठण जी, कुछ टेक्निकल मसइलनि जे करे पहिरें कलाक में असां साईं सां न ॻाल्हाए सघियासीं। साईं, हा, मुंहिंजो सवाल बुनियादी इहो आहे त अवां 2008 खां वठी 2022 ताईं सिंध में हुकूमत में रहिया आहियो। बल्दियाती इलेक्शन हुजे या सूबाई हुकूमत हुजे, उहा अवां वटि रही आहे। मूंखे इहो सिर्फ़ु ॿुधायो त सखर जा हिन वक़्तु बि बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि ऐं सिंध जो अवाम या सखर जो अवाम अवां खे बल्दियाती इलेक्शन में वोट छो ॾिए, कहिड़े नारे तहत अवां खे वोट ॾिए? सही वारी आवाज़ अचे पियो मुंहिंजो? संजय गिरा आवाज़ दे, मुंहिंजो आवाज़ अचे पियो त मुंहिंजो सवाल इहो आहे त सखर जा बुनियादी मसइला हिन वक़्तु बि छा आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी तक़रीबन 14 साल सिंध में हुकूमत कंदी रही आहे। साईं सां असांजो राब्तो जेको आहे उहो मुनक़त थी वियो आहे। मुश्ताक टांवरी असां सां गॾु मौजूदु आहिनि। मुश्ताक, आगाह कजो त अवां सखर खे चङी तरह रिपोर्टिंग बि कई आहे, चाहे बोर्ड जा ॾींहं हुजनि या बाक़ी सखर जी जेका सूरत हाल आहे, उन हवाले सां अवां छा था सम्झो त हिकु त सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, ॿियो जेको आहे डिस्ट्रिक्ट जेका काउंसिल आहे सखर, उन जा बि जेके आहिनि इलेक्शन तमामु घणी अहम आहे। अवां छा था सम्झो त सखर जा बुनियादी मसइला कॾहिं हल थींदा? छो त असां ॾिसूं था त 14 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में हुकूमत करे थी, पर हिकिड़ी यूसी बि नाहे सिंध हुकूमत वटि जेका मिसाल तौरु पेश करे सघे। अशफाक, ईअं त तव्हां सॼी सिंध खे ॾिसो त सिंध जे हर ॻोठ हर शहर में असांखे साॻिया मसाला नज़र ईंदा, साॻियूं जेके आहिनि शयूं नज़र ईंदियूं ऐं हर ॻोठ जा मंज़र, हर शहर जो मंज़र इहो हूंदो आहे त गंदगी फैलियल हूंदी आहे। माण्हू जेके आहिनि पीअण जे पाणी जे लाइ बि परेशान हूंदा आहिनि। बिल्कुलु सखर बि जेको आहे उन रीत ई परेशान आहे। ऐं सखर शहर जो जेकॾहिं असीं ॾिसूं त हिन वक़्तु बि जेको आहे मुख्य मसइलो, हालांकि सखर जेको आहे सिंधु दरिया जे किनारे ते आबाद आहे, सिंध जो 2 नंबर वॾो शहर आहे, पर उतां जो बुनियादी मसइलो जेको आहे उहो पीअण जो पाणी आहे। सखर जा काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि, जीअं नवपिंड वारो इलाइक़ो आहे, नवगोठ वारो इलाइक़ो आहे, त उते अञा ताईं जेको आहे पीअण जे पाणी जो बहिरान जेको आहे उहो कर खणंदो रहंदो आहे। ऐं सदाईं जेको आहे उतां जा माण्हू एहतजाज कंदे, पंहिंजा थांव खणी रोडनि ते एहतजाज कंदे नज़र ईंदा आहिनि। ऐं जे सफ़ाई सुथराई जे हवाले सां ॾिसूं त सखर जो को बि अहिड़ो इलाइक़ो, हालांकि सोसाइटी जेको आहे पोश इलाइक़ो सम्झ में ईंदो आहे, उनजी अलॻि हिकिड़ी यूनियन कमेटी बि आहे, पर उते बि असांखे सफ़ाई जो जेको आहे सदाईं फुक़दान नज़र आयो आहे। ऐं अलाए छो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मुख्य अॻवान आहिनि या जेके हुन शहर सां बिलोंग कनि था, उन्हनि खे पंहिंजे शहर जा इहे मंज़र जेके आहिनि उहे नज़र न ईंदा आहिनि। जॾहिं ख़ासि तौर ते बरसातुनि जी मौसम हूंदी आहे त सखर जो जेको आहे पुराणे सखर तरफ़ वेंदड़ रोड जेको आहे, जेको रोड़ी ऐं सखर खे लिंक करे थो, त उहो सदाईं जेको आहे असांखे पाणी जे हेठि नज़र ईंदो आहे। शहर जो जेको मुख्य इलाइक़ो घंटा घर आहे, उहो सदाईं गंदे पाणी जी लपेट में हूंदो आहे।
उन खां सवाइ असां ॿारनि खे छॾे था ॾियूं जेके नओं पिंड आहे नओं ॻोठ आहे जेके सखर जा शहर जा ॿाराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उनखे असां छॾियो था असां शहर जे जेके मेन एरियाज़ जी ॻाल्हि कयूं था जेके शहर सां तालुक़ु रखनि था त उते बि असांखे जेको आहे हर वक़्तु जेका उहा गंदगी नज़र अचे थी ऐं माण्हू जेके आहिनि एहतजाज कंदे नज़र अचनि था ऐं पीपुल्स पार्टी लगातार पावर हूंदे बि उन्हनि मसइलनि खे जेका आहे उहा हल नाहे करे सघी या पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे। साईं ज़ीरक शाह सां गॾु मौजूदु आहिनि। सर अवां सां मुंहिंजो बुनियादी सवाल इहो आहे, अवां चओ था त मां मेयर जो उम्मीदवार न आहियां, जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत फ़ैसिलो थी करे त ज़ीरक शाह सखर जो मेयर हूंदो त ज़ीरक शाह जी नज़र में सखर जा 3 खां 4 बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि जेके मेयर तौरु अवां हल करण में जेका प्रेफरेंस ॾींदो उन्हनि खे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं सभ खां पहिरियों त मेयर जो उम्मीदवार त थी बि नथो सघां छो जो मां जेको आहे फॉर्म ई पंहिंजो वाइस चेयरमैन जो भरायो आहे। छो जो टाउन चेयरमैन थियण जे लाइ तव्हांखे वाइस चेयरमैन थियणो हूंदो आहे। इन जे करे ई मां मेयर जो कैंडिडेट न आहियां। मां 3rd टाइम रिपीट थो कयां, पार्टी जेको फ़ैसिलो कंदी मेयर जो कैंडिडेट उहो ई हूंदो ऐं असां बि हुन सां गॾु हूंदासीं। ॿी ॻाल्हि त साईं मां 2 शयूं तव्हांखे एक्सप्लेन कंदो वञा कि असांजे लाइ साईं जन चवनि था सखर में कुझु ई न आहे थियल, न रोडनि जो मसइलो आहे न छा आहे। ठीकु आहे, पर असां साईं जन खे दावत था ॾियूं अचनि गॾु। सखर में ड्रेनेज जो मसइलो हल कयो आहे, रोड सिस्टम असां बहितरीन कयो आहे। तव्हां जीअं ॾिसो रिंग रोड आहे ऐं सब्जी मंडी रोड आहे, मिलिट्री रोड आहे, हाईकोर्ट रोड आहे, इहे तव्हां विज़िट कयो, तव्हां पाण ॾिसो इहे रोड ठहनि था। सफ़ाइनि जी ॻाल्हि त सफ़ाइयूं थियनि थियूं ऐं ॿियो ॾिसो वञे त असां जे ॿाहिरि चवनि था की सिविल हॉस्पिटल में लाशूं रोज़ खणी थियूं वञनि, त ईअं त साईं हयाती जिते खुटंदी आहे त पोइ आगा खान मां बि लाशूं निकिरंदियूं आहिनि, त पोइ उहो त अलाह जे हथ में आहे। इहो असां नथा चई सघूं की लाशूं निकिरंदियूं, उहो त अलाह जे हथ में आहे। बाक़ी जेको असांजो जेको मौक़िफ़ आहे की असां सखर जी ख़िदमत लाइ, त सखर जी ख़िदमत लाइ असां मुंहिंजो वालिद साहिबु शुरू खां सखर जे लाइ आवाज़ खई आहे। सखर खे हिकु मॉडल सिटी ठाहिण जी कोशिशि आहे हमेशह। हींअर बि तव्हां अगरि सखर ॾिसो त अगरि ठीकु आहे तव्हां हिननि शयुनि खे साइड ते रखो त जेके लोकल गवर्नमेंट लास्ट कम कया आहिनि त हुननि खे तो जेके वॉकिंग ट्रैक ठाहिया अथनि सखर में, जेके ग्रीन बेल्ट ठाहिया अथनि सखर में, जेके राउंड अबाउट ठाहिया अथनि सखर में, ऐं जेके इहे एशिया जो पाकिस्तान जे नंबर 2 ते वॾो तव्हांजो फ्लैग रॉड ठाहियो आहे, उहो तव्हां ॾिसो जेको वाघा खां पोइ सभिनी खां बिगेस्ट फ्लैग रॉड सखर जी आहे। इहे शयूं सखर जूं आहिनि। ऐं सखर में जेतिरो पाणी जो बहिरान जी ॻाल्हि था कयो त साईं पाणी जो बहिरान सिर्फ़ु सखर में न आहे, पूरे मुल्क में आहे। पाणी जो सखर जो सर असां मञूं था पूरे मुल्क में पाणी जो मसइलो आहे, पर सखर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं ॻाल्हि कजे ओवरऑल सिंध में 14 साल खां हुकूमत में रही आहे, सखर बि सिंध जो हिसो आहे। 14 सालनि में सखर जे पाणी जो मसइलो हल छो न थियो आहे? साईं सिर्फ़ु सखर जे पाणी जो मसइलो हल न आहे। हाणे तव्हां हिन हिसाब सां ॾिसो कि सखर में पाणी सखर त चयो आहे हिन वक़्तु बाबूसा टॉप ते ऐं जितां ग्लेशियर्स आहिनि हुते हिन वक़्तु बि स्नोफॉल थी थिए। अगरि हिन मुंद में स्नोफॉल थींदो त पाणी काॾां ईंदो? हा, हर साल हिन वक़्तु हिन मुंद में गर्मी थींदी आहे, ग्लेशियर्स पिघलंदा आहिनि, पाणी ईंदो आहे, पोइ ॻोठनि में बि वेंदो आहे, पाणी ॿनियुनि खे बि मिलंदो आहे, मालनि जानवरनि खे बि मिलंदो आहे, शहरनि खे बि मिलंदो आहे। त हिन हिसाब सां पाणी जॾहिं मथां ई अलाह जी कुदरत सां ई पाणी न आयो आहे त हू हिन में हुकूमत कुझु नथी करे सघे। असां कोशिशि कयूं था कि जल्द सां जल्द सिंध खे पाणी ॾिनो वञे, जेको बुनियादी पाणी जो हक़ आहे सिंध जो, उहो एटलीस्ट जल्द सां जल्द मिलियो वञे। अच्छा, अवां जेको 2022 वारी जेका 26 जून ते इलेक्शन पई थिए, कहिड़ा नारा या कहिड़ियूं ॻाल्हियूं अवाम जे साम्हूं रखियूं आहिनि त असांखे वोट ॾियो, असां ही कम जेके आहिनि उहे कंदासीं? कहिड़े नारे तहत, कहिड़े स्लोगन तहत अवां 2022 वारी मकानी चूंड विड़ो पिया? साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शुरू खां नारो इहो ई आहे ऐं इलेक्शन जो असांजो मोटिव इहो ई आहे, मंशूर इहो ई आहे कि रोटी कपिड़ा और मकान। चाहे 5 साल जी इलेक्शन हुजे, चाहे जनरल इलेक्शन हुजे, चाहे तव्हांजी लोकल गवर्नमेंट इलेक्शन हुजे, असांजो हमेशह मंशूरी रोटी कपिड़ा मकान हूंदो आहे। असां हमेशह अवाम खे अवाम जे हक़ लाइ, अवाम जे सुख जे लाइ आवाज़ खणंदा आहियूं ताकि अवाम सुख जो चैन वठे। बस ॾिसो जेतिरा मसइला आहिनि उहे मसइला सिर्फ़ु सखर जा न आहिनि, उहे मसइला पूरे सिंध जा आहिनि, पूरे पाकिस्तान जा मसइला आहिनि, त हिकु जॻह ते न आहिनि। पर मुंहिंजो हिकिड़ो नंढो सुवालु आहे साईं, पर जंहिं हिसाब सां असांखां सवाल थो कयो वञे त फेडरल गवर्नमेंट 4 साल 2.5 साल गवर्नमेंट रूल कई आहे, त हुन में हिननि कहिड़ो थी रहिया आहिनि? 11,000 मुलाज़िम खे कढियो अथनि हिननि सुई गैस मां, PIA मां ऐं स्टील मिल मां।
त इहे काॾे वियमि इन्हनि माण्हुनि खे रोज़गार बेरोज़गार छो कयो? सर पाकिस्तान तहरीक इंसाफ जो सवाल मां पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻुवान खां पुछंदुमि अवां जो सवाल जेको उहो ई हूंदो न जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी सां रिलेटेड हूंदो। मां इन जे करे अवां खां उहे सवाल थो कयां जिन जो ताल्लुक पाकिस्तान पीपल्स पार्टी जी परफॉर्मेंस सां आहे। बिल्कुलु, पर साईं असांजो बि हक़ थिए थो सवाल खणण जो, जंहिंजो सवाल सर उन्हनि जो को अॻुवान मुंहिंजे प्रोग्राम में हूंदो त मां ज़रूरु इहे सवाल रखंदोमांसि। मां अवां खां उहे सवाल थो कयां जेके अवां सां रिलेटेड आहिनि। त मां कोशिशि इहा पियो कयां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकु अहिड़ो उम्मीदवार जेको नौजवान क़यादत तौरु साम्हूं पियो अचे उन खे ख़बर त हुजणु खपे त सखर जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, सखर में हिन वक़्तु तरक़ियाती कम कहिड़ा थिया आहिनि। बुनियादी मसइला सखर जा इहे ई आहिनि कि ग्रीनरी करणी आहे, असांखे सफ़ाई रखणी आहे, असांखे वाटर सप्लाई जा मसइला हल करणा आहिनि, जेके असांजो वाटर डिसेल्युलेशन प्लांट सेट करणा आहिनि कि असांखे सखर खे साफ़ पाणी ॾियूं। इहे इशूज़ आहिनि, इहे त ऑब्वियसली सॉल्व करणा आहिनि। बाक़ी जेके मेन इशूज़ सॉल्व थियनि रोड रस्ता ऐं जेके ॿिया मसइला आहिनि उहे जेके तव्हांखे मां बयानु कया इहे त आहिनि न। बाक़ी असांखे जेके करणा आहिनि उहे इहे ई मसइला आहिनि। पाणी सखर खे साफ़ पाणी ॾियणो आहे, सखर खे असांखे साफ़ सुथरो ग्रीन बेल्ट सां संवारणो आहे, इहे असांजा मेन मसइला आहिनि। ठीकु आहे सर, अवां चओ था त सखर खे पाणी ॾियणो आहे, सखर जा रोड रस्ता सही करणा आहिनि, सखर जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उनखे बहितर करणो आहे, यानी अवां जी इहा ॻाल्हि इन ॻाल्हि जो एतिराफ़ आहे त 14 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा ताईं पाणी न ॾेई सघी आहे, सखर खे रोड ठीकु न करे सघी आहे, ड्रेनेज सिस्टम ठीकु न करे सघी आहे। मूं सां गॾु लाइन ते रहिजो। सिस्टम सेट करे सघी आहे, पर आहिस्ते आहिस्ते सभु त हिन महिल ते असां 40 वाटर प्लांट सखर में ॾिना आहिनि, बल्कि अॻियां ॾियणा आहिनि, अञा बि इहे ॾेई ख़तमु न थिया आहिनि, अञा ॾियणा आहिनि। सखर में असां इहो न आहे कि असां अञा सोचूं था इहो करिणो आहे, इहो थी चुकियो आहे, इन ते इम्प्लीमेंट थी चुकियो आहे, कम हलनि था, कम थियनि था, कम थींदा बि। ठीकु आहे सर, असां सां गॾु लाइन ते मौजूदु रहिजो। नज़ाकत आगाह कजो त मीडिया इन में कहिड़ो किरदारु पियो अदा करे। अवां जे साम्हूं परफॉर्मेंस आहे, 2015 जी इलेक्शन असां ॾिठीसीं, मकानी चूंड थी, इहे ई साॻा दावा वाइदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, जॾहिं त ज़ीरक शाह चए थो त मकानी चूंड हुजे, सूबाई चूंड हुजे या क़ौमी जी सीट हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नारो हिकिड़ो ई आहे, रोटी कपिड़ा और मकान। जॾहिं त हिते रोड सही न आहिनि, पाणी पीअण जो न आहे, ड्रेनेज सिस्टम ठीकु न आहे। मीडिया सखर में मौजूदु जेके मीडिया जा नुमाइंदा आहिनि उहे अवाम जी आगाही में पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे रहिया आहिनि? नज़ाकत तव्हां ॾे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? नज़ाकत सां असांजो राब्तो मुनक़त थी वियो आहे। मुश्ताक, अव्हां साईं ज़ीरक शाह जी ॻाल्हि ॿुधी, अञा ताईं बुनियादी मसइला ईअं ई आहिनि जेके 2008 में हुया। 2008 में पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत इहा आहे, 5 साल उहे बि आहिनि जॾहिं वफ़ाक़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई। उनखां पोइ बि अॼु बि नुमाइंदनि जूं ॻाल्हियूं इहे आहिनि त इहे मसइला अञा हल कयूं पिया, त इहे मसइला हल थींदा अव्हां खे नज़र न अचनि पिया, छो त अल्टरनेटिव आहे कोन सिंध में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करे सघे। त असां छा ईअं ई रहंदासीं, सिंध हमेशह ईअं ई रहंदी, सिंध जा इशू हमेशह ईअं ई रहंदा? ॾिसो नी, असीं सदाईं एतमाद कयो आहे सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी ते, ऐं उन पीपल्स पार्टी खे वोट ॾिना, हिन में नो डाउट को बि जेको आहे शक कोन्हे, छो त असांखे को मुतबादिल जेको आहे उहो नज़र न पियो आयो। पर इशफाक़ हिन भेरे जेका दिलचस्प ॻाल्हि जेका आहे उहा साम्हूं आई आहे त उहा ख़ुदि पीपल्स पार्टी जे कैंप मां ई जेका आहे उहा मुज़ाहिमत थिए पई। सखर जो ई मिसाल वठो, उते केतिरा ई जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ नौजवान जेके आहिनि उहे पाण जेके आहिनि उहे इलेक्शन जे प्रोसेस जो हिसो बणिजी विया आहिनि, ऐं उन्हनि जी पंहिंजूं जेके तव्हां स्टेटमेंट्स आहिनि, उन्हनि जा जेके पंहिंजा बयान आहिनि, तव्हां उहे ॾिसो त उहे पाण उहे इन शइ जो एतराफ़ कनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चूंडियल जेके अॻुवान हुया, जंहिंमें मेयर अची थो वञे या डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन अची थो वञे, उहो माण्हुनि ताईं डिलीवर न करे सघिया आहिनि, ऐं उन्हनि जे डिलीवर न करण जे करे असां मजबूर थिया आहियूं त असीं पाण जेको आहे अची पंहिंजे इलाइक़े जी जेका आहे नुमाइंदगी कयूं। साईं ज़ीरक शाह जी ॻाल्हि त अखियुनि ते सैयद सचो आहे, पर माना जेका हक़ीक़त आहे सखर जी ॻाल्हियुनि खे छॾे खणी जेको असुल में तव्हां सखर जो चहिरो ॾिसो, मां पाण सखर सां बिलोंग कयां थो, सखर में जेको आहे मां 12 साल जेका आहे उहा रिपोर्टिंग कई आहे, त सखर जे का बि घिटी तव्हांखे अहिड़ी नज़र ईंदी। मां त तव्हांखे शहर जे हार्ट ऑफ द एरिया थो ॿुधायां, घंटाघर, जिते तव्हां जे हींअर बि वेंदो त इनशाला उहो जेको आहे गंदे पाणीअ सां ॿुॾल जेको आहे उहो तव्हांखे नज़र ईंदो। हा, पीअण जे पाणी ईअं गंदो पाणी जेको आहे उहो रस्तनि ते जाम आहे, पर सखर जे माण्हूअ खे अञा ताईं पीअण जो साफ़ पाणी जेको आहे उहो न मिली सघियो आहे। ऐं
सखर जो जेको सफ़ाई जो मसइलो मां तव्हांखे ॿुधायां जेके साईं ज़ीरक्षा ॻाल्हि कई रोड रस्तनि जी त मिलिट्री रोड ई उहो रोड आहे जंहिंखे माना सिंगारे सवारे सदाई मिसाल बणायो वेंदो आहे त असां ही रोड जेको आहे उहो ठहिरायो त सखर में मिलिट्री रोड खां सवाइ ॿिया रोड बि आहिनि जीअं असां ज़िले काउंसिल जी ॻाल्हि कयूं त तव्हां जे ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में वञो सालेपट वञो कंधरा वञो बागड़जी वञो पनवाकिल वञो त उते जा रोड त तव्हांखे अहिड़ा नज़र ईंदा ॼण को ज़ख़्मी माण्हू जेको फटियल माण्हू जेको आहे उहो पियो हुजे ऐं हर जाइ ते चतियूं 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 जेको आहे उहो तव्हांखे जेके रस्ता नज़र ईंदा त पाकिस्तान पीपुल्स पार्टी डिलीवर नाहे करे सघी ऐं पीपुल्स पार्टी खे जेको आहे नो डाउट हींअर हुननि खे का ख़ासि मुज़ाहिमत जेका आहे असांखे किथे बि जेका उहा साम्हूं कान पई नज़र अचे पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे डिलीवर करणु घुरिजे छो त हू दावा थी करे त हू हिकु अवामी पार्टी आहे ऐं अवाम हुनखे वोट ॾिए थी तंहिंजे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे डिलीवर करणु घुरिजे ऐं इहा पीपुल्स पार्टी लाइ लाज़मी आहे ऐं इहो ई पीपुल्स पार्टी जो जीअदान आहे त हाणे हुननि खे डिलीवर करणो पवंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे डिलीवर करणो पवंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके हिन वक़्तु बि उम्मीदवार आहिनि उन्हनि जी इहा दावा आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी डिलीवर करे पई पर जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां पुछो वेंदो आहे त पूरी सिंध में छा अवां हिकिड़ी यूसी ॾेखारे सघो था जेका मिसाली हुजे जंहिंमें हर बुनियादी सहूलतूं मौजूदु हुजनि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी इहा ॻाल्हि कंदी आहे त असां कंहिं हिकु यूसी ते फोकस न कंदा असांजे लाइ सॼी सिंध बराबरि आहे जॾहिं त पूरी सिंध जो हाल पूरी दुनिया जे साम्हूं आहे त अॼु बि तमामु तक़रीबन अक्सरियत में सिंध जा उहे इलाइक़ा जिथे पीअण जो साफ़ पाणी बि मौजूदु न आहे स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे महिमान मूंसां गॾु मौजूदु आहिनि हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ